खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे जुडो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सारंग भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ जुडो जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि रायमान, आराइन, रिंद, कंपरानी, लोहार, मेंगवाड़, भट्टी बिरादरी पारां जुडो जे मारवी शादी हाल में पीपी उम्मीदवार नवाबज़ादा मीर मुनवर खान टालपुर, मीर तारिक अली खान टालपुर जे मान में एक चूंड वर्क सिलसिले में जलसो मुनक़िद कियो वियो, जंहिंमें खिताब कंदे पीपी उम्मीदवारनि चयो त पीपल्स पार्टी ईंदड़ इलेक्शन में मौसमी सियासी टांगा पार्टियुनि जी पाड़ पटे नास कंदी। मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाए 4 सूबनि में हुकूमत क़ाइमु कंदी। उन्हनि चयो त जुडो शहर जे अवाम फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। असां हितां जे अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। उन मौक़े ते मीर इरफान खान टालपुर, मीर कामरान खान टालपुर, हाजी मोहम्मद यूसुफ रायमू, हाजी ज़फ़र हुसैन आराइन, मौलवी महमद यूसुफ रायमू, सैयद अहमद आराइन, सरदार बशीर अहमद रहमानी, रईस रसूल बख्श खोसो, करीमदाद कंपरानी, सैयद इमदाद शाह डाडाई, मोहम्मद रमज़ान आराइन, विनोद कुमार मेंगवाड़, बाला लोहार, खलील अहमद आराइन, अब्दुल मालिक आराइन, रईस अत्तार रहमान खोसो, अरबाब मोहम्मद अली रायमू, सरदार महशू खान गशकोरी, आमिर आराइन, हुमायूं कायम खानी, सुहेल हाशिम मेमन, इमरान खोसो सूदो सवें वर्कर मौजूद हुआ। ये भुट्टो, ये शेखरानी, ये बिलावल भुट्टो ज़रदारी, ये गुरजीत मुनासिब ज़रदारी की मोहतरम न्याज़ बंधु साहब, असांजो मीर मोहम्मद इसाक मुस्लिम बाबू साहब ऐं जेके प्रोफेसर ऐं जेके बिरादरियूं हिते आयल आहिनि ऐं सभिनी बिरादरियुनि जी खुराईंदो आहियां। ख़ासि तौर ते आराई बिरादरी, रायमू बिरादरी, रहमानी बिरादरी, हिंद बिरादरी, भट्टी बिरादरी, खई बिरादरी, चट बिरादरी,